नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्त असीं तव्हांखे कराची में ख़बर ॾींदा हलूं त डॉक्टर माहा आपघात केस नओं रुख इख्तियार करे वरितो। संदसि वालिद जी फ़रियाद ते डॉक्टर माहा सां ज़्यादती जो केस दाख़िल कयो वियो। पुलिस नामज़द जवाबदार डॉक्टर इरफान कुरैशी खे गिरफ़्तार करे वरितो। माहा जे वालिद आसिफ शाह जी फ़रियाद ते माहा सां ज़्यादती वारो केस गिज़री थाणे ते दाख़िल करायो वियो। माहा जे वालिद सईद आसिफ शाह एफआईआर में मौक़िफ़ इख्तियार कयो है त डॉक्टर माहा सां पंहिंजे डॉक्टर ऐं दोस्तनि ज़्यादती कई है। एफआईआर में इहो ॼाणायो वियो है त माहा खे कोकीन जो नशो ॾियण खां पोइ जुनैद सां गॾु डॉक्टर इरफान ज़्यादती कई है। डॉक्टर माहा जी भेण एफआईआर में मौक़िफ़ ॾींदे चयो त डॉक्टर माहा जुनैद ऐं इरफान जूं शिकायतूं कंदी आहे ऐं ॾाढो परेशान कंदा हुआ। हिन चयो त जुनैद सां झेड़ो करण सबबि माहा जो ॾंद बि भॻो आहे। माहा ॿुधायो आहे त कोकीन जो नशो ॾियारे ऐं नशे वारी हालत में ज़्यादती कई वई है, जंहिंखां पोइ भेण माहा डिप्रेशन जो शिकार हुई। एसएचओ गिज़री मूजिबि केस में 3 ॼणनि खे नामज़द कयो वियो, जंहिं मां हिकु जवाबदार खे गिरफ़्तार कयो वियो। एसएचओ गिज़री जो चवणु आहे त केस में नामज़द हिकु जवाबदार गिरफ़्तार कयो वियो ऐं ॿियनि खे बि जल्द गिरफ़्तार कयो वेंदो, जिन जी गिरफ़्तारी लाइ छापा मार कार्रवाइयूं कयूं पियूं वञनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।